जग मशहूर क्लासिकल ऐं न विसरंदड़ अमर रागी उस्ताद मिसरी फ़क़ीर जो शागिर्द ज़ाहिद गुल, जंहिं सुर संगीत जी दुनिया में वॾो नालो कमायो, जंहिंजा गीत पाकिस्तान टेलीविज़न समेत मुख़्तलिफ़ सिंधी चैनल्स ते पिणु मशहूर ऐं मक़बूल थिया, जंहिंमें पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सुरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, जहिड़ो असांखे सम्झो आहे गुमसुम तनहा रहणु। अॼु उहो अवामी रागी बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे वॾे अरसे खां मुंहुं ॾेई रहियो आहे। बीमारी ऐं बेरोज़गारी सबबि कसम पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। हिन सुरीले अरबेले फ़नकार जी सकाफ़त खाते बि का बि सार न हिलंदी। पंहिंजे सूरनि ऐं दर्दनि जी ॻाल्हि सिंध टीवी न्यूज़ सां कुझु हिन रीति करे रहियो आहे। सिंध टेलीविज़न जा जेके व्यूवर्स दोस्त आहिनि असांजा सभई ॼाणो सुञाणो ज़ाहिद गुल तव्हांजो पंहिंजो, जंहिं हमेशह तव्हांखे एंटरटेनमेंट कयो, पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करिया, कंहिंखे दाह ॾिया, जहिड़ो असांखे सम्झो आहे मां रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। गुमसुम तनहा रहणु, निंड जो न अचणु, वञे बुख न लॻणु, इहे आहिनि आसार प्यार जा। हिन सां गॾोगॾु खोड़ सारो कमाए जेको कंहिंखां लिखियलु कोन्हे, कुझु कोन्हे को रागी घराणे सां तालुक़ु रखूं था। मिसरी फ़क़ीर तमामु वॾो नालो हुयो सिंध जो, चाचो हुयो असांजो। बाक़ाइदगी सां आगाज़ जॾहिं थियो 1995 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां, पोइ पाकिस्तान टेलीविज़न, उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके चैनल्स अची विया असांजा प्राइवेट चैनल्स, उन सभिनी ते कमु कयो। छो त असां हमेशह हुज़ूर शर्म माण्हू ऐं सफ़ेद पोशी में वक़्तु गुज़ारियो आहे, कॾहिं कंहिंजे अॻियां कोन्ह टंगियो आहे। हालात वक़्तु ऐं सभु शयूं ओतिरा त टफ थी विया आहिनि, जंहिंजे करे माण्हू जो घर हलाइणु ॾुखियो थी वियो आहे। त इलाज खे माण्हू किथां फेस करे सघे, का हिकु बीमारी हुजे त हुनखे माण्हू फेस करे सघे। काफ़ी सारियूं बीमारियूं, शुगर, ब्लड प्रेशर, संदनि में तकलीफ़ आहे, सूर, वात जो प्रॉब्लम आहे जेको तमामु घटि खुलंदो आहे, जंहिंजे करे रत बि घटि थो ठहे। उन खां अलावा त मुंहिंजी न्याणी आहे जेका तक़रीबन 12 साल जी थी वई आहे, जेका पैरालाइज़ आहे, हिकिड़ी जाइ ते आहे। तौर ते ज़ाहिर परेशानी त आहे, तकलीफ़ आहे। इलाज अॼुकल्ह जा एॾा महांगा थी विया आहिनि ऐं रोज़मर्रा जे हिसाब सां जेकॾहिं माण्हू कोशिशि करे थो तॾहिं माना रोज़ डेली 2-3 रुपए जी कहाणी आहे। मुंहिंजो जेको आहे सिलसिलो बीमारी जो, उहो बि ईअं तक़रीबन 5-6-7 लख रुपया हुन ते ॿियो ख़र्चो आहे। ज़रूरु या बस वारनि खे अची अपील करियूं था की अॻिते अलाह खे पारत आहे। पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां, कंहिंखे दाह ॾियां। आउं मिसरी फ़क़ीर जो पोटो आहियां ऐं ज़ाहिद गुल मुंहिंजो मामू आहे, उनजो भाणेज आहियां। ऐं असांजो घराणो सॼो फ़नकार घराणो आहे, अॼु खां न पर काफ़ी अरसे खां। ऐं तव्हां ॾिसो पिया हिन वक़्तु जेका कंडीशन आहे मामा साईं जी, तुंहिंजी तबियत में ठुप मज़ो न आहे ऐं ताक़त बि न आहे जो इलाजु कराए सघे। इहा सभिनी दोस्तनि खे अपील आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, ताकी इहा सकाफ़त खाते ताईं ऐं वस वारनि ताईं पहुचे ऐं असांजो को तदारुक थिए। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी आहे सिंध टीवी जी ऐं अदा रियाज़ ज़रदारी जी, त उहे अचनि था, असांजी सार संभाल लहनि था। सिंध हुकूमत ऐं सकाफ़त खाते खे घुर्जे त जग मशहूर फ़नकार ज़ाहिद गुल जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए ज़िंदगी बचाई वञे ऐं खेनि माहवार वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे, जीअं सिंध जो ही सुरीलो रागी दर्दनि ऐं सूरनि वारी ज़िंदगी मां ॿाहिरि निकिरी सघे। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध टीवी न्यूज़, सरहाड़ी।